सिंध पब्लिक सर्विस कमीशन के मेंबर अब्दुल मालिक गौरी टंडो आदम के सलेमान रोश मेडिकल कॉलेज टंडो आदम जो दौरो किया। उन मौके ते हुन कॉलेज के मुख्तलिफ शोबनि लेक्चर हाल जो मुआयनो किया। कॉलेज के डायरेक्टर हाजी कुतुबुद्दीन शेख खेस कॉलेज के बारे में ब्रीफिंग ॾिनी। बे तरफ़ अब्दुल मालिक गौरी ॼाणायल तालीमी इदारे की साराह कई ऐं चयो त उम्मीद है त हिते पढ़ंदड़ शागिर्द अॻिते हली मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन कंदा। कोठड़ी में PPHI सेंटर में नौकरी कंदड़ नौजवान जो गोलियूं लॻल लाश हथायो है। कोठड़ी मां दीदार अली मल्हा की रिपोर्ट मूजिब कारो खूह वारे इलाइक़े में क़ाइम PPHI सेंटर ते ड्यूटी कंदड़ 25 वरियनि जे नौजवान जुड़ियो मल्हा जो गोलियूं लॻल लाश हथायो। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कयो, जितां ज़रूरी कानूनी कार्रवाई बाद वारसन हवाले करे छॾियो। वाक़े बाद पुलिस मामले की जांच शुरू करे छॾी है। फोती नौजवान के वारसन शकूर मल्हा जो चवण है त नौजवान PPHI सेंटर ते चौकीदार हो, रात ड्यूटी ते मौजूद हो। खबर नाहे खेस कंहिं गोलियूं हणी कत्ल कयो है। कुब्बो सैद खान में टाउन कमेटी के मुलाजमन पघारुन में कटौती करण खिलाफ बे ॾींहुं बि एहतजाजी मुज़ाहिरो कयो है। कुब्बो सैद खान मां माशूक मक्सी की रिपोर्ट मूजिब टाउन कमेटी के मुलाजमन मज़हर मक्सी, अब्दुल वहीद खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में TMO दिलमुराद मक्सी खिलाफ एहतजाज तौर नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुब्बो सैद खान जो टाउन कमेटी में 3 सालनि खां मुक़रर TMO दिलमुराद मक्सी हर महीने मुलाजमन जी पघारुनि मां 10 खां 15,000 रुपयनि की कटौती करे थो, जंहिंजूं शिकायतूं मीर नादिर मक्सी खे ॾिनियूं आहिनि, पर को बि खड़तियल न निकितो आहे। हुननि MPN मीर नादिर खान मक्सी समेत ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त पघारुनि मां थियल नाजाइज़ कटौती बंदि करे काटियल पैसा वापसि कराया वञनि। चंबड़ में डिजिटल आदमशुमारी की ड्यूटी ते कायम अमले सहूलतूं न मिलण खिलाफ असिस्टेंट कमिश्नर के ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। चंबड़ मां दिलीप कुमार की रिपोर्ट मूजिब आदमशुमारी अमले के सर्कल सुपरवाइज़र रमज़ान दल, एजाज रिंद, आबिद गुल, इरशाद लगारी ऐं ॿियनि जी अॻवानी में SC ऑफिस आॾो नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे गाॾियुनि लाइ तेल नथो ॾिनो वञे, तंहिं करे हू ज़ाती ख़र्च करे ड्यूटियूं करण ते मजबूर बणियल आहिनि। हुननि मुतालबो कयो त गाॾियुनि लाइ तेल ॾियण समेत ॿिया मसइला हल कया वञनि।